पर अदा नाज़ा त अदा पीरल जी इज्जत आहे। अदा पीरल जी इज्जत हुई, हाणे जॾहिं अदा पीरल ही न आहे रहियो त छा नाज़ा खे माइटनि जे हवाले कयां? अदा अदा मूं ईअं त नाहे चयो त नाज़ा खे हुननि जे माइटनि जे हवाले कयो। वेठी हुजे सॼी उमिरि घर में कहिड़ो फ़र्क़ु थो पए? फ़र्क़ु पए थो मौलादा, त फ़र्क़ु पए थो। वॾी उमिरि जी औरत पंहिंजे मुड़ुस जे नाले सां जुड़ी वेही सघे थी, पर नाज़ा नौजवान आहे। जेकॾहिं उनजो निकाह तोसां न थियो त उन जा कदम बि थिड़ी सघनि था। अदा मूंखे मुनासिब नथो लॻे त मां अदा पीरल जी इज्जत ऐं मोहबत सां निकाह कयां। तोखे छा मुनासिब लॻे थो, छा न, उनखे तूं छॾ। जॾहिं शरीयत भी इजाज़त ॾे थी त पोइ इनकार छो? मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे, जेको तोखे मञणो पवंदो। अब्बा तोखे वञणो आहे त वञ, मां कोन हलंदुसि। ॾिसा तूं कीअं नथो हली? हाणे ज़िद खे खणी छॾ चाचा। बाबा ज़िद न आहे, इन खां अॻु में जो हे कंहिं मुसीबत में असांखे विझे, हिनखे वठी वञण ई बहितर आहे। चाचा कुछ ॾींहुं सब्र कर, पोइ सभु हितां गॾिया हलंदासीं। अब्बा तोखे ऐं जबल खे अनवर छॾण आयो आहे ॿाहिरि। छो ख़ैर में? ख़ैर छा जो? जबल जेका हरकत कई आहे, वलीदार तव्हांखे इन लाइ घुरायो हूंदो, ॿिन्हिनि जूं टंगूं भञण लाइ। अब्बा मूंखे मारे वेठो न त तो मथां मार कोन ईंदी। अच सॼ तो अकेले खे मारे विधऊं त ख़ैर तूं सभिनी खे माराईंदे। पुट बाई। जी चाचा। पुट ही बिस्तरो अंदर रखी अचो। चाचा तू भी रोज लॾो ॿधी थो, रोज रखी थो। मिड़ई अम्मा जबल खे धमकायां थो पियो त मन पेर ते अचे। चाचा जबल तोखे सम्झी वेठो आहे, बाक़ी अॻिते अलाह खे बाझ पवंदी। तूं हाणे वे। अभी तहां के हुननि ॾाइणनि जी ख़बर बि आहे, पोइ बि छोकरनि खे छूट छॾे ॾिनो अथव। ॾाढो थी रोकियानि, पर मुंहिंजे छोकरनि खे ज़िद घटि हुजे त घर में वेहनि न। भाई भागन भरे जिंदगी ऐं मौत मुझे मौला साईं जे हथ में आहे। घर में वेहण सां को मौत टरी तो कोन वेंदो न। इहो त आहे अदा, पर एहतियात भी जरूरी आहे। अदा हाणे हीअं जो बाहि में पाण हुरतो टपो ॾीबो त पलव त सड़ंदा न। ॼाणे वाणे किथे अदी, इहा दुश्मनी त हुननि ज़ोरी ॻिची में विधी आहे। ओ अदी सिर्फ तहां सां इहो ज़ुल्म नाहे थियल, सॼे ॻोठ सां तपायूं वेठा आहिनि, सॼे ॻोठ सां। बस अदी खुदाए को छल इन्हनि ज़ालिमनि जूं पाड़ू पटे त को सुख जो साह खणूं। भाई भागन भरे करे तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदीअ त इन्हनि ज़ालिमनि जो नालो निशान बि हिते कोन हूंदो। आमीन अदा आमीन, अल्लाह तुंहिंजी ज़बान सदोरी करे। अदी झोल त सभई झलियो बीठा आहियूं, पर कुदरत वारे अलाए छो हुननि खे अञा ताईं डर ॾेई छॾी आहे। डर किथे भागुलिन, काथे आहे डर? अड़ी ॾिसे थी अखियुनि सां त हिकिड़ो त ग़रीबनि जे बददुआनि सां सड़ी खाक थी वियो, बाक़ी बचा हिन टे। इहे बि ॾिसजांइ वेही, झटपट हीअं झटपट गरड़जी वेंदा। हाणे तूं रुगो वेही ज़ालिमनि जो हशर ॾिसंदी रहो। हा
रब जी देग तपी चुकी आ, ज़ालिमनि जी रसी छिकजी चुकी आ। ॾिस जाए 2-3 ॾींहंनि में त छा थो हशर थिए। भागुल मां हाणे हलाई थी पई, पर इहो भागुल हेॾे ॾिसे थी पई, अड़े हे मुंहिंजो चोलड़ो बि हीअं फाटी वियो थी, सफ़ा टुकर निकिरी विया आहिनि। हे ॾिस, हे रहे जो अशर थियो आहे। अड़े अथई को वॻड़ो त मूंखे ॾे खुदा वास्ते, रब वधाईंदो। अड़े तव्हां राज ख़ुशि त असां ख़ुशि, असां तव्हां वटूं था खाऊं पीऊं। अदी ॿिए दफ़े ईंदी त मां लटा कढी रखंदसि, पोइ तूं खणी वञिजा। हा पर विसारजांइ न, अलाह घणो ॾींदो, अलाह घणो ॾींदो। चल सराऊं सर हूंदव, तव्हां राज ख़ुशि त असां ख़ुशि। दुआ कजां हाणे दुआ। अलाह जी दुआ अथव, अलाह जी दुआ। भाॼई इन्हनि ग़रीबनि सां बि इन्हनि ज़ालिमनि वॾो ज़ुल्म कयो, वॾो ज़ुल्म। सिर्फ़ इन्हनि सां? ॻोठ में कहिड़ो आहे जेके बख़्श कयो हुजनि? मौला तो जाने मौला दादा कुआ बिरल में बाहर निकली आया हन। हाँ मेरे पांजे फसल जी सार संभाल प्याला। चानन के सा फसल खांदी ना से छा ख्याल आ? के भी जज्बा ना है, के भी उम्मीदूं ख्वाहिशूं ना है। नाज़ा हिते औरत के रिढ बकरी मिसल समझो वञे थो। जानवरनि जो भी कदर आहे राणी, उन्हनि खे वक्त ते खाधो त मिले थो। असांखे त खाधे खां वधीक मार थी मिले। नाज़ा मां तोखे पहिरियां बि चयो, वरी ॿीहर चवां थी, तो वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो बचो आहे, तूं हितां भॼी वञ। हिकु न राणी, 2 रस्ता आहिनि। ॿियो रस्तो आहे मौत जो। चरी आहीं छा तूं पंहिंजे पाण खे? हा राणी, हिन अज़ियत भरी ज़िंदगी खां त मौत बहितर आहे। न नाज़ा न, मां एतिरो जल्दी तोखे हाराइण न ॾींदसि। जेकॾहिं मर्द ज़ुल्म करे सघे थो न, त औरत में भी एतिरी हिम्मत आहे त हुन जो ज़ुल्म बर्दाश्त करे सघे। न राणी न, मां हाणे थकिजी पई आहियां ज़ुल्म सहण जी। हाणे मूं में का भी सघन आहे। नाज़ा तो जेके ख्वाब सजाया हा, उन्हनि खे साबिया जो रूप कान ॾींदी। थोरो सोच नाज़ा, थोरो सोच। तुंहिंजे सामने तुंहिंजा उहे हसीन ख्वाब आहिनि ऐं तुंहिंजी मंज़िल तोखां हाणे घणो परे न आहे। हू ॾिस नाज़ा, हू ॾिस, तुंहिंजी ज़िंदगीअ जो साथी तोखे सॾे पियो। तुंहिंजी मंज़िल तुंहिंजे बिल्कुलु साम्हूं ई आहे। जेको मुंहिंजो नसीब नाज़ा, जेको मुंहिंजो नसीब। दुख सिर्फ़ अब्बा जी बीमारी जो आहे, ॿियो तुंहिंजे विछोड़े जो। चरिया, मां तोखे हमेशा जे लाइ छॾे थोरी थी वञा।
जीअं हिते वसकारो थींदो त असां मोटी ईंदासीं। ओसी ताईं न ॼाण छा छा थी गुज़रे। ये कूड़ा दिलासा न ॾे चरी। अञा तही ॿई इते वेठियूं आहियूं। घर जो कम करे छॾियो आहे, वेहूं न त बाक़ी छा कयो? नाज़ा खे चओ तैयार थी वठे, रात हिन जो निकाह आहे। निकाह? हाँ, मौला दाद सां। भाॼाई खुदा के मन अदा वारनि खे सम्झाए इहो ज़ुल्म न कनि। छा ज़ुल्म? इन में ज़ुल्म कहिड़ो आहे? भई वेचारा शरीयत मुताबिक निकाह था विझनि। छोकिरीअ जी रज़ामंदी खां सिवा शरीयत न पर ज़ुल्म आहे। हाँ, ज़ुल्म आहे। मूंखे त ख़बर ई कान्हे। पोइ इहे कजां न, निकाह महिल खणी जवाब ॾिजां, पोइ पाणे वली बंदूक हणंदई। पोइ कजां ज़ुल्म आहे, निकाह थो पवे ज़ुल्म आहे। ख़बर त तोखे हाणे पवंदी। जेकॾहिं वली तौत न मुड़ियो ऐं नाज़ा जो निकाह मौला तौत सां करायई त मौला तौत खे बि पीर जी मारणो पवंदो। मतलब त पीरल खे तो ई मारियो आहे न? सच सच ॿुधा जबल, सच ॿुधा कसम कई। बस जो वक्त ना है। पूरे नाज़ा तकरीबन में तो कर बात लगी। जबल जिको भाजाई चयो छा है गाल? सोटे और तुन के कुल खुड़िया में मुदो आए। ऐसे जनते का पोए वो भी खत्म। ऐ तो उन्होंने चवरते सोटे सिर्फ माई न पर मुख्य भी शक तो आए त मुझे मखे के तो मारियो है। यो तो खेत मार दिया पोनो। इन वक्त नाज़ा जी जिंदगी दौते आए जेके मरी विया उन्हनि खे छॾियो। जेकी जिंदा आहिनि उन्हनि जो सोचो। न सोटन न, मां तोखे पंहिंजे पुट जो खून कॾहिं बि बख़्श न कंदुसि। गुजारा पहिरियों साबित कर, पोइ जबर ते इल्ज़ाम हणो। चाचा पोइ बि भले साईं ते हथ रखी जबल खे एतबार ॾियणो पवंदो। हिन वक्त तव्हां कहिड़ी ॻाल्हियूं पिया कयो? हिननि जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। हाँ जबल हाँ, असांजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। जंहिं माउ पीउ जो जवान पुटनि खां खसी वञे त उनजो दिमाग़ ख़राब थींदो आहे न। सोट जंहिं ॾींहुं तो साबित कयो त तुंहिंजे पुट जो कातिल मां आहियां त हथियार बि मूं जो हूंदो, सीनो भी मुझे तो। उन दी मां तोखे पंहिंजो खून लिखी ॾींदुसि, तो काबिलियत न कजाए। बाक़ी हिन वक्त खामोश रहो।
तो मोला तो तक वग तोखे न पूरो क्या हल भाई ये का डाटा आराम से कराएंगे पूरा पूरा हल बाबू फकीरानी इसमें पहले किथा को आती किथे बिठा सोचो है तो रानिया जो रिश्तो वठी शादी करे पंहिंजो खराब आप पर समझा जो कहानी मुझी शादी मौत सां थी शादी मौत अरे अब्बा सदको वञे मां अञा तुंहिंजी उमिरि ई आहे जो हर भरू थो मौत खे छॾे बाकी इहो त मां सौट खे बि सम्झायां थो त अलाह ते रख सदाईं अहिड़ो वक़्तु न हूंदो पर अलाए छो सौट मुंहिंजो दिलि शिकस्ता थी पियो आहे हिन ते बि ॾोह कोन्हे अब्बा रुस्तम मेहंदीअ लॻाए हाथ में जो रंग हथनि में लॻी वञे अब्बा गाने ॿधण जे बजाए हथार हथनि में अचे वञे मोहबत जा रेल चौधारी वधी अब्बा पोइ माण्हू दिलि शिकस्ता त थींदो बाकी मूं सौट सां वाइदो कयो आहे जेकॾहिं असांजो ठाह न थियो ऐं कुर्ब में राणीअ जो संग सौट खे न मिलियो त राणीअ खे सौट सां भॼाए मोकिलींदुसि हा अब्बा इहा सलाह त मां बि ॾिनी मांसि पर हे छोकिरो अलाए छो सुस्ती करे वेही रहियो अब्बा हाणे त छोकिरीअ खे घरों कढणो बि वॾी मुश्किल आहे चाची जेको क़िस्मत में लिखियल हूंदो न उहो ई थींदो जेकॾहिं राणी मुंहिंजी क़िस्मत में हूंदी न त मूंखे मिलंदी हा अब्बा सभु क़िस्मत जा खेल आहिनि हाणे ॾिस भागन भरीअ खे कीअं थी दर दर पिनंदी वतां पई अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग बसि इहे सभु राणे जा राज़ आहिनि मुंहिंजा अब्बा अलाह भली कंदव अलाह भली कंदव सौट दुश्मनी गिचीअ में पवणी हुई सा त पइजी वई इन खां भलो त तूं छोरीअ खे भॼाए वञी आहे घटि में घटि कंहिं मक़सद जे लाइ त हथियार हथ में खणूं आहे मुड़ुस भला कंहिं मारियो ॻाल्हि वरी असांजी गिचीअ में हा सौट इहा ई त ॻाल्हि आहे चाची मां तव्हां लाइ चांहि ठाही थी अचां अम्मा तुझे इनकार अजायो आहे ज़ालिम कोन छॾींदई अज़ियतूं ॾेई ॾेई तोखे हा ज़रूरु कराईंदा तंहिंखां सुठो आहे त न न मां न मां मरी त सघां थी पर हाणे हिननि जे घर में हिननि जे ॿिए भाउ सां निकाह कोन कंदसि मौत जूं ॻाल्हियूं करे छो पई जीअ खे छोरी हूअं कहिड़ी ज़िंदा आहियां अम्मा मौत खां बदतर त ज़िंदगी गुज़रे पई इन रोज़ रोज़ जे मरण खां त सुठो आहे जो हिकु दफ़ो मौत खे गले लॻाए हमेशह जे लाइ जान छॾायां दिलि न हार अम्मा हिकु ॾींहुं त वापसि ज़रूरु हलंदासीं हिन क़ैद मां जबल तुंहिंजी जान ज़रूरु आज़ादु कराईंदो अम्मा निकाह जे मथां निकाह पवण खां पोइ छा मां जबल जे लाइक़ु रहंदसि पोइ छा जबल मूंसां उहो ई प्यारु कंदो चरी तूं त हुन जी रूह में समायल आहीं हू तुंहिंजी जिस्म सां न रूह सां प्यारु करे थो थोरो सोच जेको पाण खे तुंहिंजे करे अज़ाब में उछलियो छॾियो अथसि जेतिरियूं इज़तियूं तोखे मिलनि थियूं ओतिरा ज़ख़्म जबल खे बि ॾियनि था पोइ बि हू ना उमेद नाहे थियो ऐं मूंखे इन्हीअ करे हेॾे मोकिलियो अथसि त मां तुंहिंजी हिमत जाॻायां जेकॾहिं तुंहिंजी हिमत टुटी पई त जबल कुझु न करे सघंदो अम्मा हितां वापसि वञी जबल खे चई छॾ त पंहिंजी हिन नाज़ा खे विसारे छॾे ऐं तव्हां जबल खे साण करे हितां निकिरी वञो हिन अज़ाब में हिकु माई पीड़जण जे लाइ काफ़ी आहियां विसारे छॾे पंहिंजी नाज़ा खे संभाल मां पाण खे संभाल मूंखे यकीन आहे त हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजी क़िस्मत ज़रूरु फेरो खाईंदी ला 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 अदा कोशिश कर त ठा थी वञे बाक़ी ईअं केतिरा ॾींहं वलीदाद वारनि खां लिकंदा रहंदासीं
अदा मुझे दिल में तो अठई पहर खौफ रहे थो के वक्त भी वली दाद वारा कुछ करे सगन था। अदा उन जी डर दिसी तू यो न सोच तो हू हाने मुड़ी विया। मूंखे ख़बर आ भाजाई त वली दाद वारा पलांद करण खां सवाइ कोन न मुड़दा ऐं जेसिताईं हू पलांद न कंदा तेसिताईं हू ठाह बि कोन कंदा। इन जो मक़सद त असां मां कंहिं हिकिड़े ॼणे जो सिर खणंदा। खैर घुर मुंहिंजे ख़ैर घुरण सां सिर जे मथां जेका मुसीबत बीठी आ उहा टरंदी कान। हा जोगी जेका सिर जे मथां मुसीबत आहे उहा टरणी न आहे। बाक़ी रब्बू त मुंहिंजी मञे ई कोन थो। तूं रुस्तम खे सम्झाए त हू थोरो ख़्याल सां रहनि। अदा तुंहिंजी त अञा बि ॿ आना ॿुधनि था, मुंहिंजी त उहा बि कोन था ॿुधनि। जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू